सिंध एम्प्लॉइज अलायंस, सिंध एम्प्लॉइज अलायंस, मुलाजमन जो मुआशी कत्लेआम, मुलाजमन जो मुआशी कत्लेआम, पेंशन में धाड़ो ना मंजूर, ते धाड़ो ना मंजूर। यह है सिंध एम्प्लॉइज अलायंस जे तरफां अज तकरीबन 3 महीना पूरा थियण वारा आहिनि। 3 महीननि खां वठी असांजो इहो एहतजाज जारी ऐं सारी आहे ऐं असां 3 महीना अॻ में हुकूमत सिंध खे चार्टर ऑफ डिमांड्स ॾिनासीं, जंहिंमें असां उन्हनि खे इहा गुज़ारिश कईसीं त DRA जेको पूरे मुल्क में वफ़ाक़ी इदारनि में ऐं ॿियनि सूबनि में मिले थो, असांखे DRA ॾिनो वञे। असां घुर कईसीं त असांखे ग्रुप इंश्योरेंस जेको असांजी पंहिंजो पैसो आहे, बेन्युअल फंड आहे, उहो असांजो पंहिंजो पैसो आहे, उहो असांखे रिटायरमेंट महिल ॾिनो वञे। ऐं असां घुर कईसीं त असांजी फोती कोटा जेका पहिरियां हलंदी हुई ऐं काफ़ी सारा असांजा नौजवान जेके आहिनि न फोती कोटा ते अपॉइंटमेंट थींदा। 60 साल हिकिड़ो मुलाज़िम जे अगरि ड्यूटी करे थो ऐं ड्यूटीअ दौरान उहो फोत थो थी वञे त उनजे बच्चनि जी रोज़ीअ जो हक़ु आहे ऐं उनखे मिलणु घुरिजे। उन ते बैन लॻायो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु महांगाई ॾिसो हिन मुल्क में त उरूज ते आहे। जे अगरि 400% महांगाई थी थिए त सिर्फ़ु 10% पघारनि में इज़ाफ़ो थो कयो वञे। मज़दूर जी मज़दूरी ॾिसो तव्हां त उहा बि 500 खां 700 रुपया आहे, जंहिंमें गुज़ारणु ॾाढो मुश्किल आहे। उन हवाले सां असीं कोशिशि कईसीं, बार बार जेको आहे रिक्वेस्ट कईसीं, बार बार लिखत कईसीं, बार बार अपीलां कयूंसीं हुकूमत सिंध खे त असांजा जेके ॾिनल चार्टर ऑफ डिमांड्स आहिनि उहे मंज़ूरु कयो। उन खां पोइ रिएक्शन इहो थियो त हुकूमत सिंध जेको आहे पेंशन जी कटौती करे छॾी। हूअं जे अगरि पेंशन मिलंदी ₹1,00,000 कंहिंखे त उहा वञी 60,000 तां बीठी। 40 खां 47 सैकड़ो पेंशन जी कटौती थी वई। असां घुरियोसीं DRA ऐं घुरियोसीं जेको आहे सो असीं पघारनि में इज़ाफ़ो, पर हुननि उनजे रिएक्शन में जेको आहे सो असांजी पेंशन कटे छॾी। पोइ मजबूर थी करे जेको आहे सो असां अॼु तक़रीबन 11हों ॾींहुं आहे जो ऑफिस जी मुकमिल तालाबंदी कई आहे ऐं उन में सिर्फ़ु एजुकेशन डिपार्टमेंट न आहे, ओवरऑल डिपार्टमेंट्स आहिनि। एतिरे ताईं जो तव्हांजे हॉस्पिटल जूं जेके बि अस्पताल आहिनि टोटल सॼी सिंध में बंदि आहिनि। OPD बंदि आहे सवाइ एमरजेंसीअ खां। रेवेन्यू खातो आहे, डिप्टी कमिश्नर जूं ऑफिसूं बंदि आहिनि, स्कूल तइलीमी इदारा बंदि आहिनि, यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि, कॉलेजूं बंदि आहिनि ऐं सरकारी ऑफिसूं मुकमिल तरह सां बंदि आहिनि। जेको इहो मिसाल आहे त हे जेको ज़ुल्म आहे, हीउ जेको जबर आहे, इहो आख़िर पाकिस्तान पीपल्स पार्टी केसि ताईं कंदी। होॾां तव्हां ॾिसो त तव्हांजे मीडिया जे हवाले सां असां ॾिसूं था जेको आहे सो चेयरमैन साहब असांजे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन उहो ऐलान था करनि त असां सिंध गवर्नमेंट जे हवाले सां का बि पेंशन में कटौती न कई आहे, जॾहिं त उहो लेटर जेको आहे सरेआम आहे ऐं सभिनी दोस्तनि ताईं बि पुॻो आहे, तव्हां साफ़ ॿाहिरनि ताईं बि उहो लेटर पुॻो आहे। पर उन में इहा बि ॻाल्हि कई थी वञे त मां मुराद अली शाह जेको वज़ीर आला साहब आहे उन सां मां ॻाल्हायो आहे, उन यकीन दयानी कराई आहे त पेंशन में काई बि कटौती न थींदी। जे अगरि कटौती न थींदी त पोइ उहो लेटर जी जेको हिननि नोटिफिकेशन कढियो आहे त उहो कैंसिल हिन महिल ताईं छो नथो थिए। मुराद अली शाह साहब असांजो जेको वज़ीर आला साहब आहे उन जे कन ते का जूं ई कोन थी सुरे, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो जेको चेयरपर्सन आहे मोहतरम बिलावल भुट्टो साहब ज़रदारी साहब, उहो हिकु ॻाल्हि थो करे, मुराद अली शाह उनखे डिनाए करे जेको आहे को बि स्टेटमेंट का बि बयानु नथो ॾिए हिन महिल ताईं। न ई उहा जेका नोटिफिकेशन जेका उन कढी आहे उहा हिन महिल ताईं न ई कैंसिल जो उन ऑर्डर जारी कयो आहे। पर मूंखे ईअं थो लॻे त बिलावल भुट्टो साहब ज़रदारी साहब जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ज़रूरु आहे, पर ॿी का कुवत आहे, ॿी का ताक़त आहे जेका मुराद अली शाह साहब खे डिक्टेट करे थी ऐं उन खां पोइ डिक्टेशन ॾिए थी ऐं उन डिक्टेशन ते जेको आहे मुराद अली शाह हिन मज़लूम अवाम जो ऐं मुलाज़िमनि जो जेको हू मुआशी क़तल करे रहियो आहे, इहो वधि में वधि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे नुक़सानु ॾेई रहियो आहे। जेका ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जी पार्टी आहे, जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टे साहब जी पार्टी आहे, जंहिं हमेशह रोटी कपिड़ा और मकान जो नारो हयो, पर अॼु सैयद मुराद अली शाह उहा रोटी बि असां खसे थो, कपिड़ो बि असांजो खसे थो ऐं मकान बि असांखे खसे करे ऐं असां मुलाज़िमनि जो मुआशी क़तल करण ते हू ज़रूरु बज़द आहे। तक़रीबन 3 महीननि खां पोइ ऐं 11 ॾींहंनि जे मुकमिल लॉकडाउन खां पोइ आख़िर हुकूमत खे इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे
त मुलाज़िमनि खे घुराए करे उन्हनि जा मसइला ॿुधा वञनि। उन खां पोइ असांजे मरकज़ी क़ाइदिन खे जेको आहे सो इतला मिलियो आहे लिखत जी सूरत में। चीफ सेक्रेटरी साहब लेटर कढियो आहे, उन चयो आहे त तव्हां अचो, जंहिंमें तक़रीबन जेको आहे सो 4 सेक्रेटरी वेहींदा, जंहिंमें फिनांस सेक्रेटरी आहे ऐं उन सां गॾु ॿिया जेके सेक्रेटरी आहिनि उहे वेहींदा ऐं 8 ॼणा सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे जेके सूबाई ऐं मरकज़ी क़यादत जा लीडर आहिनि उहे वेहींदा। पहिरें मरहले में सुबुह सां 10:30 खां वठी वेंदे 1 बजे ताईं पहिरियों मरहलो थियो। हाणे निमाज़ खां पोइ वरी ॿियो मरहलो थींदो। उन में असांखे इहो ई इतला मिलियो आहे त ॿिए मरहले में CM सिंध ऐं चीफ सेक्रेटरी साहब उन क़यादत सां वेहींदो ऐं जेके असांजा ॾिनल चार्टर ऑफ डिमांड्स आहिनि उहे इंशाअल्लाह ताला ज़रूरु असांजा क़ाबिल क़बूल थींदा ऐं इहा जेका मुलाज़िमनि में बेचैनी आहे उहा ज़रूरु ख़तमु थींदी। अगरि न त असां तयारु आहियूं, पूरी सिंध जो अवाम शमूल जेको आहे सो असांजी डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो पूरा मुलाज़िम असीं तयारु वेठा आहियूं सीअ जे हुकुम ते त 6 तारीख़ ते धरणो लॻंदो ऐं बिलावल भुट्टे साहब चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे घर जे अॻियां हाउस जे अॻियां ज़रूरु धरणो लॻंदो ऐं असां इंशाअल्लाह ताला उन इंतज़ार में आहियूं जॾहिं ही मीटिंग करे निकिरंदा ऐं असांखे जेको हुकुम मिलंदो असां उनखे लबैक चई करे लखे मुलाज़िमनि जो एहतजाज इंशाअल्लाह ताला बिलावल भुट्टे ज़रदारी साहब जे हाउस ते ज़रूरु एहतजाज रिकॉर्ड क़ाइमु कराईंदासीं।